बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। HRJDO न्यूज़ स्वागत मां अली जाफरी सोलंकी ऐं मां आहियां किरण सुमरो। सब खां पहिरीं ख़ास ख़बर। कंडियारो भरसां ॻोठ मियां बच्चल पीरज़ादो में मशहूर सुगड़ मरहूम उस्ताद अमानुल्लाह मल्लाह जी याद में सुगड़ कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सुगड़नि सान्या वंदनि इलाके वासियुनि वॾे अंग में शिरकत करे उस्ताद अमानुल्लाह मल्लाह खे भेटा पेश कई। डॉक्टर मीर मोहम्मद संजरानी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट जी पहिरीं टूर्नामेंट जानीपीर ग्राउंड में खेडियो वियो, जंहिंमें 19 टीमुनि हिसो वरितो। फाइनल मैच जियो भाॼी क्रिकेट क्लब ऐं शेर 11 विच में थियो। भूसड़ी भरसां ॻोठ जान मोहम्मद रेंद ऐं मौजी पटेल जे सवें रहवासियुनि जो ॻोठ में बुनियादी सहूलतूं रोड रस्ता न हुअण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। भूसड़ी वेझो PS 64 UC 95 जे ॻोठ जान मोहम्मद रेंद ऐं मौजी पटेल जे सवें रहवासियुनि जो बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो, सख़्त नारेबाज़ी। निजी फाउंडेशन तरफा नवाब वली मोहम्मद बॉयज हाई स्कूल में 2000 का वधिक शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में मुफ्त शूज़ तक़सीम करण जी तकरीब थी गुज़री। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो फाउंडेशन तरफा ज़िले जे बहितरीन स्कूल जंहिं नवाब वली मोहम्मद हाई स्कूल ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में शूज़ विराया विया। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDO न्यूज़।